तकरार, हाय तकरार। मां तुझे मथा को भी बार विझण कोन थो चाहियां, पर मुझे मथा भी आला ऑफिसरन जो जोर है। तव्हांखे नवाब खान जी चोरी हर हाल में वापस करनी पवे। वगर साहब जेकॾहिं तू नवाब खान है एसपी साहब ते को थोरो करणी चाही थो त पोइ इन लाइ तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। इन जो मतलब त दातल खान जो असां मथा पूरो शक आहे। अदा दातल खान इहो ई थो सम्झे त सौट सिजावल जे हर गुनाह जे पोयां असांजो ई हथ आहे। हा वज़ीर, दातल खान इहो ई सम्झे थो त सौट सिजावल जे हर राज़ जी असांखे ख़बर आहे। उन करे ई त उहे तुंहिंजे पोयां पिया हुआ। उन चोर खे बाबा घर में लिकायो। छा पोइ तुंहिंजो पीउ धारे खे घर वठी आयो? अम्मा चवनि पियो वो चोर हुयो, पर मूंखे हुनजी शक्ल मां चोर त न पियो लॻे। ॾिस वज़ीर, जॾहिं कंहिं औरत जी इज़त हली वेंदी आहे न त उन वटि सवाइ मौत जे ॿियो को बि दग न आहे पचंदो। पर असां वटि हिकु दग आहे, उहो आहे शादी। जेकॾहिं तूं उन रस्ते ते नथो अचणु चाहीं न त सवाइ मौत जे मूं वटि ॿी का बि वाट न आहे। सिजावल खान जो को वेझो माण्हू सूबेदार सां आहे जो हुनजी मुखबरी पियो करे, न त ईअं सूबेदार शमीर खे छॾाइण में कामयाब न वञे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।